नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी को क्वेश्चन थी पूछा। हाँ त भारत के सोने जी चीजें अच्छी ठहंदा हुआ। हाँ हाणे त किथे सोने जी चीजें ॾिसण कोन थी अचे। हाँ ॾिसो असल में छा आहे कि भारत जॾहिं पहिरियों युग हुयो न हिन दुनिया में, जीअं पाण स्वास्तिक जो पढ़ियोसीं भई स्वास्तिक में अंत में आहे कल युग जो समय। पहिरियों युग हुयो सतयुग। अच्छा। त सतयुग में हिन दुनिया में सोनो ई सोनो हुयो, सभु चीजूं सोने जी ठहींदियूं हुयूं, बर्तन ऐं जेका बि घर आदि जी दीवारियूं बि सोने जी ठहींदियूं, या त की जो ईटियूं हूंदियूं न उहे बि सोने जी हुयूं। त सभु जगह सोनो ई सोनो हुयो न, त हिन करे माण्हू भारत खे सोने जी चुड़िया चवंदा आहिनि। भारत सोने जी चुड़िया हुयो। अच्छा। लेकिन हाणे न आहे, छो जो जीअं जीअं युग परिवर्तन थींदा आहिनि न, तीअं तीअं प्रकृति भी परिवर्तन थींदी वेंदी आहे, आत्माउनि जी शक्ति गुण आदि भी परिवर्तन थींदी वेंदी आहे। भई हुन समय आत्मायूं भी सोने मुआफ़िक हुयूं, मतलब सचियूं हुयूं। सोनो सचो थींदो आहे न भई, आत्मायूं भी सचियूं हुयूं। आत्माउनि में ज्ञान हुयो, समझ हुयो, एतिरी शक्ति हुई कि हुननि जी दुनिया में कोई दुख शांति न हुयो, कोई विकार न हुयो। त सामग्री भी ओड़ी हुई। अच्छा। तो धीरे धीरे जीअं आत्माउनि जी शक्ति कलायूं आदि ख़त्म थींदी वञियूं, पोइ त्रेता युग में सभु चांदी जो थी वियो। अच्छा। भई सभु कुझु चांदी जो ठही वेंदो। पोइ द्वापर युग खां ऐं प्रकृति में भी थोरो सो परिवर्तन अची वियो त्रेता युग में। ऐं द्वापर युग खां पोइ जीअं दुनिया में विकार आया, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ऐं आत्मायूं पंहिंजी शक्तियूं भी आत्माउनि में ख़त्म थींदी वयूं, त दुनिया में धीरे धीरे विकार वधंदा विया। अच्छा। हाँ, त प्रकृति भी हीअं थी वई। पोइ पंहिंजी सामग्री भी तांबे जो पाण उपयोग कंदा हुआसीं। भई ये सभु आत्माउनि जी शक्ति ते निर्भर आहे कि जीअं जीअं मनुष्य आत्मा जो संस्कार थींदा वेंदा आहिनि न, जीअं मनुष्य आत्मा में परिवर्तन थींदा वेंदा आहिनि, तीअं दुनिया जी सामग्री भी परिवर्तन थींदी वेंदी आहे। भई हाणे पंहिंजे घर में ई ॾिसूं, पहिरियों पंहिंजा वॾा कीअं रहंदा हुया, धीरे धीरे ॿार अचनि था नए नए ज़माने जा, मॉडर्न कल्चर, तीअं तीअं ॾिसो अॼुकल्ह सभिनि जे घरनि में रिनोवेशन चईंदा आहिनि, मतलब थोरो थोरो परिवर्तन थी वियो आहे। पहिरियों हवेलियुनि में रहंदा हुया वॾा वॾा सभु जॉइंट फैमिली में, कीअं हवेलियूं खुलियूं खुलियूं। हाणे बंदि बंदि घर, सभु एसी वग़ैरह लॻाए रखी अथनि, ऐं फर्नीचर सभु कुझु। त इहे पंहिंजे हाणे ई ॾिसूं, हाणे जो कल्चर केॾो बदिलजे थो। जीअं जीअं आत्माउनि जो संस्कार बदिलजनि था, तीअं तीअं सामग्री भी बदिले थी। सत्युग खां दुनिया में धीरे 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 परिवर्तन थींदो आयो, कंहिंजे हिसाब सां? आत्मा जे हिसाब सां। आत्माउनि जो संस्कार गुण शक्ति परिवर्तन थींदी वयूं, त दुनिया में भी प्रकृति भी परिवर्तन थींदी वई। तो द्वापर युग खां विकारनि जे कारण आत्माउनि में ॿियो परिवर्तन अची वियो, त प्रकृति में भी पहिरियों हीअं थोरी हुयो सतयुग में, जीअं 4 मौसम ईंदा आहिनि, गर्मी, पोइ बारिश, पोइ सर्दी, बहारी मौसम, स्प्रिंग, त इहे सभु हाणे ई ईअं थो थिए। हाणे त बिन मौसम बारिश, बिन मौसम ठंड, बिन मौसम गर्मी, कुछ भी थी सकतो आहे। त आत्माउनि में जीअं जीअं परिवर्तन आयो, तॾहिं दुनिया जी प्रकृति, जीव जंतु ॾिसो कहिड़ा कहिड़ा था निकिरनि। सत्युग में जीव जंतु भी कंहिंखे दुख न पहुचाईंदा हुया। अच्छा। छोकी हाणे मनुष्य आत्मा अहिड़ी थी वई आहे, त जीव जंतु प्रकृति हुनजी सामग्री सभु अहिड़ी थी वई आहे। मतलब आत्मा जी स्थिति जो असर पवंदो आहे हर हिकु शइ ते। आत्मा जी शक्तियूं गुण। अच्छा। आत्मा जी जेकी ओरिजिनल शक्ति कहिड़ी आहे? शांति, प्रेम, आनंद, हाँ, आनंद, ज्ञान, पवित्रता, ये सब आत्मा जो असली गुण आहिनि।
भई पहिरियों आत्मा शांति में रही करे सभु कर्म कंदी हुई, प्रेम व्यवहार सां कंदी हुई, ख़ुशी ख़ुशी में रहंदी हुई सभु आत्मा, शुद्ध हुयूं, पवित्र हुयूं। ऐं हुननि में समझ हुई, ज्ञान हुयो कि असां आत्मा आहियूं, त असांजो आत्मा जो शरीर जॾहिं बुढो थी वेंदो, जॾहिं हिन जे एॾो कम जो न रहंदो, त असां स्व इच्छा सां पंहिंजो इहो शरीर छॾे करे ॿियो वठंदासीं। जे आत्मा में पाठ भरियल आहे, त इहो मुख्य सत्य ज्ञान जेको हुयो आत्मा में, इहे सभु हुया। त धीरे धीरे जीअं इहे सभु गुण ऐं आत्मा में जेकी शक्तियूं हुयूं, जे पाण पढ़ियो 8 मुख्य शक्तियूं, समाइण जूं, सामनो, सहन, त इहे शक्तियूं गुण जॾहिं धीरे 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 घटि थींदा विया आत्मा में, त आत्मा सत्य त्रेता में त घटि थींदा हुया, लेकिन एतिरो त घटि न थिया हुया त्रेता ताईं कि आत्मा विकारनि जे वश थी करे कोई कर्म करे। विकारनि जे वश मतलब क्रोध करे, ॿियनि खां कमु कराए, काथे त प्रेम व्यवहार सां कमु कराईंदी हुई, प्रेम सां ॻाल्हाए करे। हाणे कोई कमु नथो करे त क्रोध करो, हुनखे मारो, कोई चीज नथी मिले त कूड़ ॻाल्हायो, चोरी, कोई ज्यादा चीज खपे त चोरी करो, कंहिंखे खून करो, मूंखे ज्यादा माण्हू परेशान था करनि त मां पंहिंजे शरीर जो नाश करां न। त इहे सभु थींदा आहिनि विकारनि जे वश थी करे आत्मा कार्य थी करे। विकार इहे त थींदा आहिनि काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार। त हिननि जे वश थी करे जॾहिं आत्मा कार्य कंदी आहे, त प्रकृति ऐं सामग्री बि ऐं जीव जंतु बि ओड़ा ई थींदा वेंदा आहिनि। हाणे जीव जंतु तव्हां ॾिसंदव केतिरा वैरायटी टाइप ऑफ जीव जंतु डे बाय डे निकिरनि था। मच्छर ॾिसो, ये छो था थियनि? छो जो मनुष्य आत्मा जो संस्कार डे बाय डे किरंदा था वञनि, गंदा था थींदा वञनि। कुझु बि करे करे हुनखे कुझु कमु करणो आहे त उहो कुझु बि करे सघंदी आहे न। त अहिड़ी जहिड़ी हालत थींदी आहे त दुनिया हाणे द्वापर में त तांबे जी हुई, हाणे त हिकदमि लोहे, स्टील, अलाए कंहिंजी चीजूं ठाहींदा आहिनि, प्लास्टिक वग़ैरह न। कचिरे मां चीजूं खणी करे चीजूं ठाहे करे ॾियनि था। पहिरियों सोने जी चुड़िया हुई, अर्थात सोने जी चिड़िया छो चईंदा आहिनि? छो जो भारत जो मैप बि थोरो हीअं त ध्यान सां ॾिसंदव त थोरी चिड़िया जीअं आहे, मथां नॉर्थ ऐं साउथ हिन जा पंख, ऐं हिनजो इहो जेको ईस्ट आहे उहो हुनजो मुंहुं, ऐं पुठियां जेकी वेस्ट आहे उहो हुनजी पुछ। तव्हां अगरि थोरो सो नॉट एक्ज़ैक्ट पर थोरो सो ईअं लॻंदो आहे चिड़िया जी। त मैप जे हिसाब सां बि हिकु चिड़िया नाम से, ऐं हिकु चिड़िया जी विशेषता हूंदी आहे, मतिलबु आज़ाद, उड़ी सघंदी आहे न चिड़िया। ऐं हुन समय आज़ाद मतिलबु गांधी त पाण खे अंग्रेज़नि सां आज़ाद कराई चिड़िया हुन भारत खे, लेकिन परमात्मा कलयुग जे अंत में अची करे हिन दुनिया खे विकारनि सां मुक्त कराई। त हिकु तरीक़े सां चिड़िया जीअं सभु कुझु हेठि छॾे करे मथे उड़ी वेंदी आहे न, त ईअं ई हाणे भारत बि सभु कुझु विकार आदि सभिनि जा बंधन आदि छॾे करे हिकदमि उड़ी करे स्वर्ग जहिड़ी दुनिया हिते स्थापन थी थिए। लेकिन करण वारो केरु आहे? निराकार परमात्मा। हाँ, हिन करे चइबो आहे भारत सोने जी चिड़िया हुई, हाणे कंहिंजी चिड़िया थी वई आहे? तांबे जी। तांबो, स्टील ऐं जेका बि पत्थर आदि, लकड़ी आदि जी चीजूं ठहींदियूं आहिनि न। जी, ठीकु आहे जी दीदी। हाँ, थैंक यू।